Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. सिलसिला मोहब्बतुन जा सिलसिला मोहब्बतुन जा। ॿियो ॿुधाए अमीना, मासीअ घर वारनि जो तोसां कहिड़ो रवैयो आहे? बस अदा केड़ा तो सूर पुछी मासीअ जा। छो अमीना, मासी वरी को तोसां वेर विधो आहे छा? अदा मासीअ खे सदाई मूंसां आंडरनि में वकड़ी हूंदो आहे, बस सदाई वेठी मूंखे ॾंभंदी आहे। ऐं मासात माजिद? अदा माजिद बि त पंहिंजी माउ जे चवण ते हूंदो न। मासी त मुंहिंजे लाइ हीअ दड़ी दोज़ख करे छॾी आहे, ऐं तूं पारस खे अखियुनि जा तारा सम्झी सांढियो वेठो आहीं। ॼण मासी वारनि तो ते संग कयो हुजे। पारस, ओ पारस, हेॾे अचने भागी। छा थियो आहे वरी? बुध पंहिंजी माउ जा पिरकार, केतिरी इज़त ॾिनी आहे उन मुंहिंजी भेण खे। हाणे तोखे बि एतिरी इज़त मिलंदी जेतिरी तुंहिंजी माउ मुंहिंजी भेण अमीना खे ॾिनी आहे। भाॼाई अम्मा छा कयो आहे तोखे? छो बिर कयो अथई इमरान खे? अञा मां ते चोचड़ी चोरियां? माई ॾिसो त सही, ही बि मूंखे हिते घर में बर्दाश्त कोन थी करे। उते मां, हिते धी, मां वञा त वञा काॾे? तूं बस कर धी, घर हिन जे पीउ जो न आहे, तुंहिंजे भाउ जो आ। ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी भेण तो ते बार थी आहे अची? बार कोन आहे मासात, पर छा? हाँ? तारा कढी छॾींदो सां जो अमीना जाए मोह गुंजायो अथई। हाणे तव्हां ते छंडो पियो हूंदई न, या अञा का कसर रहियल अथई त पूरी करे वठ। हाणे टर मुंहिंजे अॻियां ये जुंडा न पटे छॾियां। शादी खां पहिरियां मुंहिंजा वार तोखे ज़ुल्फ लॻंदा हुया, ऐं हाणे ही जुंडा थी विया। अॻे मिठड़ी मासात चवंदे वात न थकंदो हुए, ऐं हाणे निभागी खां सिवा सॾे ई नथो। ही सभु तुंहिंजी माउ जा अमल आहिनि, ये सभु शाम तूं तोखे भोगणियूं पवंदियूं। वञ वञी मानी पचाए कढां न ये थोड़ा। हल छा ॻाल्हि आहे किरण? अॼु तुंहिंजो चेहरो कुमायल कुमायल थो नज़र अचे। कुछ न, बस मथे में थोड़ो सूर आहे, बाक़ी ठीक आहियां। मथे में सूर आहे त पोइ मूंखे ॿुधाइण खपंदो हुयो, मां डॉक्टर आहियां। कॾहिं कॾहिं सूर दवाउनि सां ठीक नाहिन थींदा डॉक्टर साहब। मूं तुंहिंजो मतिलबु कोन सम्झो किरण, तूं छा थी चवणु चाहे? मुंहिंजो मतिलबु आहे त तूं हाणे ड्यूटी ते वञ ऐं शाम जो वापसि अच। जेकॾहिं मथे में वधीक सूर पियो त पोइ तोसां मशवरो कंदसि। तुंहिंजे चेहरे ते उदासी जा बादल ॾिसियूं पियो वञा। क्लिनिक ते कीअं मज़ो ईंदो? मुर्की मोकिलाए। मुंहिंजे मुरकण सां छा थींदो इब्रार? तुंहिंजे मुरकण में मिठास आहे किरण, ऐं तोखे मुरकंदो ॾिसी मुंहिंजे अंदर में बाग बहार थी वेंदी आहे। तोखे उदास ॾिसी मुंहिंजो अंदर बि उदास थी वेंदो। पंहिंजी दिलि खे सम्झाए इब्रार, कंहिंजी मायूसी ते हाराए न वेहे, ऐं हूअं बि हर को माण्हू तव्हांजे दिलि जी मुराद पूरी नथो करे सघे। तूं त मूंखे उदास बि कोन ॾिसी सघंदी किरण, ऐं मुंहिंजी दिलि जी मुराद त तुंहिंजे मुरकण सां ई आहे। ऐं मूंखे मुरकण पसंदि न आहे इब्रार। पर छो किरण? मुरकण त ख़ुशी आहे, ऐं ख़ामोशी अकुलमंदी आहे इब्रार। पर मुरकण सां त मन जो बोझ हल्को थींदो आहे किरण। हा, पर हरू भरू जे खिलण सां माण्हू ठठोलूं कंदा आहिनि। कुझु बि आहे, पर तोखे मुंहिंजे साम्हूं मुरकी अचणो आहे किरण, बस। कोशिश कंदसि। मोहबत जे मतल मेले मां ईअं उथण बेरुखी सम्झबी किरण। ईअं बि न आहे इब्रार, चवंदा आहिनि त रांदि रती छॾिजे ऐं मेलो मतल छॾिजे। मोहबत जी प्रचार जे लाइ पूरी हयाती पई आहे। हाणे मूंखे देरि पई थिए, मूंखे क्लिनिक ते बि वञिणो आहे। मां मोटी अचां त पोइ गॾिजी वेही रूह रियाण कंदासीं। ऐं हा, अॼु वापसि घर बि हलणो आहे। मां मोटी अचां त तूं तयारु हुजिजांइ, ठीकु आहे? हलो साबिर, अञा ताईं नाराज़ आहीं? तुंहिंजी नाराज़गी दुरुस्त आहे, पर मां बि त मजबूर आहियां न।
प्लीज़ मूंखे बेवफ़ाई जो दर्जो न ॾियो। मां बेवफ़ा न आहियां। मां मिली त नथी सघां पर कोशिश कंदसि। तव्हां मुंहिंजो घर में इंतज़ारु कजो। ओके बाय। माजिद साहब, तव्हांजे चेहरे जी मायूसी मां मूंखे ईअं अंदाज़ो पियो लॻे त तव्हां अञा ताईं उन छोकिरी खे विसारे न आहियो सघिया। जावेद, इहो गीत विसारण जहिड़ो न आहे। उनखे विसारण हाणे मुंहिंजे वस में न आहे। हुनजी मोहबत मुंहिंजे नसीब में न थी, पर हुन जूं यादूं तस्बीह जे मणनि जीअं मुंहिंजे मन में मोयल आहे, जीअं तस्बीह मोयल हूंदी आहे। पर माजिद साहब, यादुनि जे सैलाब में पंहिंजे दिलि खे छो था ॿोड़ियो? कहिड़ो कसूर आहे मास जे ठहियल दिलि जो? छा कयां जावेद, दर्दनि जे दरिया मां इन दिलि खे कढी बि त नथो सघां। एतिरो इश्क त राणी मूमल सां बि कोन कयो हूंदो जेतिरो तव्हां उनजे यादुनि सां कयो आहे। माजिद साहब, पंहिंजे रूह खे रोक ऐं इन छोकिरी जी सोच पंहिंजे दामन में न रख। जंहिंजो पाशूलो बि नसीब में न आहे, उन जी यादि खे दर्दनाक जो वहकिरो सम्झी विसारे छॾ, न त नाज़ुक दिलि छातीअ खां ॿाहिरि अची वेंदी। दिलि जो फ्रेम किरन जी यादि खां बग़ैर अणपूरो आहे जावेद। मुंहिंजे मन में अञा ताईं उहा ई जोत जड़ियल आहे जेका किरन जे हुस्न सां जली हुई। हाणे उनखे विसारण जी वसियत मूंखे न आहे रही। ख्वाब सिर्फ़ु ख्वाब हूंदो आहे माजिद साहब, उनखे हक़ीक़त जो दर्जो छो था ॾियो? पर ही ख्वाब हक़ीक़त हुयो जावेद। उनजे अणपूरे थियण सां ज़िंदगीअ जूं ख़्वाहिशूं ऐं ख़ुशियूं ख़तमु थी वियूं आहिनि। दिलि जी धरती वीरान थी वई आहे। किरन खां बिना ही पूरो ज़मानो रेगिस्तान गुज़िरिणो आहे ऐं ही आलीशान बंगला थर जूं बुठियूं थो पाए। ॾाढो ज़ोरावर आहे माजिद साहब। वक़्त जो घड़ियाल एतिरो अॻिते निकिरी वियो आहे ऐं तव्हां अञा साॻी जाइ ते बीठा आहियो। मूंखे तव्हांजी सोच ते हैरानी आहे ऐं दिलि जा अरमान अधूरा रहिजी वञण ते अफ़सोस बि। पर जावेद, जॾहिं लॻई त कल्ह पवई। अहिड़ी लॻीअ खां ख़ुदा बचाईंदो माजिद साहब। असांजी दिलि जबल जेतिरा ॾुख बर्दाश्त करे कोन सघंदी। जावेद, जेतिरो ज़माने सां हीअ दिलि मुड़के थी, ओतिरो अकेलाई में किरन जी यादुनि में रोईंदी बि आहे। माजिद साहब, शाह लतीफ़ जो शेर आहे त जे रोअण सां रीझे त सारी राति रवां, धरती सभु धुआं लुड़कनि साण लतीफ़ चढ़े। दिलि जे रोअण सां मन जी मुराद पूरी कोन थी सघंदी। सम्झां थो जावेद, पर छा कयां? किरन जूं यादूं बि लतीफ़ जी सिटियुनि जीअं सुहिणियूं आहिनि। उनखे विसारण बि त आख़िर करियो। किरन काॾे थी वञे ऐं ही कहिड़ा कपिड़ा पाता अथई? छो मां सुठा न आहिनि छा ही कपिड़ा? कपिड़ा त सुठा आहिनि अदी, पर तव्हांखे ठहनि कोन था। ठहनि या न ठहनि, पर इब्रार ॾिसंदो त छा चवंदो? किरन, इब्रार खे इहो तुंहिंजो लिबास कोन वणंदो। ओ कम ऑन अम्मा, हाणे दौर मटिजी चुको आहे। दुनिया एतिरी फास्ट थी चुकी आहे ऐं तव्हांजा उहे ई पुराणा ख़्यालात। ऐं इब्रार जी पसंदि या न पसंदि मोती को फ़र्क़ु नथो पवे। मूंखे सुठा लॻा मां पाता। किरन, इब्रार तुंहिंजो मुड़ुसु आहे। मुड़ुसु आहे त पोइ छा थी पियो मां? सौ त इब्रार जी पसंदि या नापसंदि जो तोखे ख़्यालु रखिणो आहे अदी। तूं बसि करे वेरम। सही त चवे थी रम, शादी थी वई अथई पर सुधरी कोन अञा। छो मां, छा थियो आहे मूंखे जो तूं बि इरम जो पासो वरितो आहे? इरम जो पासो कोन थी वठां, पर छा मां? पर हींअर तूं काॾे तयार थी वञे? सहेली सां मिलण थी वञा। इब्रार खां इजाज़त वरिती अथई? अम्मा, इन में इजाज़त जी कहिड़ी ज़रूरत आहे? ज़रूरत आहे किरन, इब्रार तुंहिंजो मुड़ुसु आहे ऐं हर ॻाल्हि जी इजाज़त तोखे त वठणी पवंदी हुन खां। प्लीज़ अम्मा, छॾियो इन्हनि ॻाल्हियुनि खे। एतिरो ज़रूरी बि न आहे जो साहब मुड़ुस जी मर्ज़ी सां खणा। इहो पुराणे दौरनि में थींदो हुयो अम्मा, त ज़ाल हर ॻाल्हि जी इजाज़त मुड़ुस खां वठे।
हाणे दौर मटिजी चुको आहे। वक़्तु साॻियो आहे किरण, पर तूं बदिलजी वई आहीं। धीअ कुझु सियाणी थी, कुझु सोचे, ऐं इबरार जी इजाज़त खां बग़ैर कंहिं सहेली सां मिलण न वञजांइ। इबरार खे ख़बर पवंदी न त उहो कावड़बो ऐं पिणई बि नाराज़ थींदो। किरण, अम्मा मां जल्दी मोटी थी अचां, मूंखे ज़रूरी वञिणो आहे। मां पंहिंजी फ्रेंड खे टाइम ॾिनो आहे। ओके बाय। किरण, किरण ॾिसी थी न, इहा छोकिरी कोन सुधरंदी ऐं कंदी असांखे बि मयारी। अम्मा तू परेशान छो थी किरण जल्दी मोटी ईंदी। पर धीअ, इबरार ऐं पिणी जो अची वञे त उहे छा चवंदा? अम्मा किरण बाबा ऐं इबरार जे अचण खां पहिरियों मोटी ईंदी, परेशान न थियो। बाबा कुछ गुज़री आहे, कुछ गुज़री वेंदी। मां ॿी शादी कोन कंदुसि। हाणे वारी शादी आहे कंगर गीची में पायूं। पुट अहिड़ियूं ॻाल्हियूं छो थो सोचे? अञा त तुंहिंजी मुंद आहे, गभरू जवान आहे। माण्हू त 50 साल जे उमिरि में बि शादी कनि था। पोइ तोखे शादीअ खां कहिड़ो इतराज़ आहे? बाबा साईं, छा हाणे वारी शादी रहमान खे नसीम जेतिरो प्यार ॾींदी? छो न ॾींदी पुट? पंहिंजी ऊंदाहीअ ज़िंदगीअ खे रोशनीअ जे तरफ़ माइल कर। बाबा साईं, नसीम जे ओच ते मौत में मुतासिर थियल मुंहिंजूं ख़ुशियूं हाणे ॿी शादीअ लाइ सोचे बि नथियूं सघनि। पंहिंजी सोच खे तब्दील कर इशफाक़ पुट। आख़िर असांजी बि ख़्वाहिश आहे त हिन घर में नुंहुं हुजे। बाबा साईं, मां हाणे तव्हांजी इहा ख़्वाहिश नथो पूरी करे सघां। ॿी शादी करे मां पंहिंजे पुट रहमान खे छोरे छिने थियण जो अहसासु नथो ॾियारणु चाहियां। बाबा बाबा मूंखे मजबूर न कर। ॿी माई मुंहिंजे पुट खे क़बूल न कंदी। बाबा मां तयारु आहियां। बाबा तयारु थी वई? ठीकु आहे, मां बि तयारु आहियां। हलूं? हा बाबा हलूं, स्कूल खां देरि थी वई आहे। ॾिसो त सही, शागिर्द खे उस्ताद खां जल्दी आहे वञण जी। दादा मां स्कूल में सभिनीनि खां होशियारु आहियां। तव्हां भले अबू खां पुछी ॾिसो। हा पुट, तूं सभिनी खां होशियारु आहीं। बाबा साईं, मूंखे हाणे इजाज़त ॾियो, देरि थी वई आहे। अॼुकल्ह माजिस्ट्रेट आणनि स्कूलनि ते छापा। अॼु जे पघार बंदि थी वई असांजी बि त मसइलो थी वेंदो। ठीकु आहे पुट, भले वञो। चङो अम्मा, मां हाणे हलां थो स्कूल। पुट अल्लाह निगहबान अथई। फारूक, इशफाक़ छा चयो? छा वरी छा चवंदो इशफाक़? साॻियो ई ज़िद इशफाक़ जो त शादी को न कंदुसि। फारूक, तूं त सॼो ॾींहुं दुकान ते हूंदई। इशफाक़ जी मायूसी मां ॾिठी आहे। नसीम जी तस्वीर जॾहिं साम्हूं रखी रोए थो त मां बि रोआं थी। इन जे उदासी ख़तमु करण जे लाइ त शादीअ जो ज़ोर थो भरियांसि, पर मञे ई को नथो। छा कयांसि? हुसना, तूं ई का छोकिरी ॾिस। फारूक, छोकिरियूं खोड़, छड़ो इशफाक़ मञे त मां हाणे हंधि कंदसि। मञणो पवंदुसि हुसना, पर इशफाक़ खे इहो ख़ौफ़ आहे त संदसि नई ज़ाल मता रहमान जो ख़्यालु कोन करे। पर इनखे मञाए वठंदासीं। हाणे आउं दुकान ते पियो वञा, इन ॻाल्हि खे ॾिसी वठंदुसि। जंहिंजी एॾी वॾी सज़ा ॾिनई किरण, मां त पंहिंजे नसीब खे ई मयारी करार ॾेई वेठो हुउसि। पर किरण, ख़बर न हुई त इहा दगा नसीब में हुई। मुंहिंजी दिलि जी धड़कन त अॼु बि तुंहिंजे लाइ धड़के। तुंहिंजी मयार मूं ते ठहे थी साबिर, पर छा कयां? मां मजबूर हुयसि, बेवस हुयसि तक़दीर जे आॾो। तक़दीर खे विच में न आण किरण। असांजे प्यार में त कुझु बि न थियो। पोइ इहा तक़दीर किथां आई? साबिर, तुंहिंजो प्यार अॼु बि मुंहिंजे मन में पलिजी रहियो आहे। पर छा किरण, तूं एतिरी पत्थर दिलि हूंदी आहे? मूं इहो सोचियो ई कोन हो।
एतिरी जुदाई तोखे ठही थी। साबिर, किरण हमेशह जियां अॼु बि तोखे पंहिंजे दिलि जो मोर थी सम्झे। साबिर, जीअं ही सॼी दुनिया मोर जो हुस्न ॾिसण जे लाइ बेताब हूंदी आहे न, ईअं मां बि हैरान आहियां। हाणे थोरो मुस्कुराए त जीअं दिलि जी धड़कन ते थोरो पाणी पवे। हिन दिलि जी कहिड़ी मजाल आहे किरण जो तोसां कावड़ करे, पर तुंहिंजी जुदाईअ जो ज़हर मूं ॾाढो ॾुखियो पीतो आहे। ॾिस किरण, हाणे ही ज़हर जा वटा न पीआर, न त आउं मरी वेंदुसि। किरण, मरन तुंहिंजा दुश्मन साबिर, पाण त पंहिंजी मोहबत माणींदासीं। मूंखे ख़बर न आहे त न चाहींदे बि एॾी जुदाई छो थी वई। किरण, तूं मिली है, हाणे उन वक़्त खे यादि करे दर्दनि जे सैलाब में ॿुॾणु नथो चाहियां। किरण, हाणे तुंहिंजो दीदार थियो न त दिलि जा सभु ॾुख दूर थी विया। तोखां परे मूं बि ॼण क़ैद में काटियो आहे साबिर। बाबा त मुंहिंजे नंढे हूंदे ई मुंहिंजो रिश्तो मुंहिंजे सोट इब्रार सां करे छॾियो हुयो ऐं मूंखां बिना पुछे मुंहिंजी शादी जी तारीख़ बि तय करे छॾियो। पंहिंजी आख़िरी मुलाक़ात खां पोइ जीअं मां घर पहुतसि त तमामु जल्द मूंखे वनवाह में विहारियो ऐं उन खां पोइ शादी थी वई। शादी? छा तूं शादी करे छॾी? साबिर, अम्मा ऐं बाबा जी नज़र में उहा शादी आहे, पर मुंहिंजी नज़र में उहा बर्बादी आहे। एतिरा ॾींहं क़ैद में हुयसि, तॾहिं त तोसां मोहबत वंडे न सघियसि। न त किरण बेवफ़ा न, पर बावफ़ा आहे। वक़्त मूंसां वॾा नाहक कया आहिनि साबिर। मां इन शादी मां ख़ुशि न आहियां, न त मुंहिंजी ख़ुशी त तूं आहीं, सिर्फ़ु तूं। पोइ किरण, हाणे छा सोचो आहे तूं? तोसां गॾु रहण थी चाहियां साबिर। मूंखे हुन क़ैद मां आज़ादु कराए, न त मां मरी वेंदसि। जेकॾहिं तुंहिंजी मोहबत में मूंखे काफ़र बि थियणो पियो न, तॾहिं बि क़बूल आहे। हिकु तुंहिंजो साथ हुजे न किरण, त ही साबिर दुनिया जी हर शइ न ते नचाए सघे थो। किरण, तूं मूंखे हर हाल में क़बूल आहीं। तूं सिर्फ़ु मुंहिंजी आहीं किरण, मुंहिंजी। I love you. I love you, Kiran. I love you. Love you too, Sabir. इब्रार जा पी छा थो सोचे? कुलसुम, इब्रार पुट ऐं नौ खां सवाइ घर केॾो ख़ाली ख़ाली थो लॻे। हा आबिद, इब्रार ऐं किरण खां सवाइ हीउ ॼण घर खाइण थो अचे। इब्रार पुट त वञी वेही रहियो, ख़बर न आहे राति ईंदो अलाए न। कुलसुम, इब्रार राति ज़रूरु ईंदो। इब्रार खे बि उते आराम कोन ईंदो हूंदो, पर छा करे, कुंवार जी दिलि बि त रखणी आहे न। ईअं त आहे इब्रार जा पीउ। इब्रार जी माउ, हाणे त बसि अलाह खां हिकिड़ी दुआ घुरंदो आहियां त इब्रार खे अलाह साईं बटुड़ो ॾिए त उनखे अखियुनि सां ॾिसी वञा, पोइ भली ज़िंदगी खुटे त खुटी वञे। अलाह कंदो त इब्रार खे बचो थी पवंदो। तूं त अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदो कर आबिद। तोखां सवाइ मुंहिंजो ॿियो केरु आहे? मुंहिंजो पुटु इब्रार आहे न कुलसुम, तूं परेशान छो थी थिए? इब्रार त पुटु आहे, तूं त मुंहिंजो सरताज आहीं आबिद। ख़ुदा करे तुंहिंजो छांवरो हमेशह मुंहिंजे मथां रहे। कुलसुम, मरणो त हर कंहिंखे हिकु न हिकु ॾींहुं आहे, सॼी उमिरि त कोई कंहिंसां गॾु न हूंदो न। अॼु भला तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं छो थो करें इब्रार जा पीउ? मूंखे रोआरींदे छा? तोखे मुंहिंजी बि उमिरि लॻे आबिद। अलाह मूंखे तुंहिंजो ॾुख न ॾेखारे। कुलसुम, अॼु त मूंखे जवानी यादि ॾियाराए छॾे। जवानीअ में बि तूं मूंखां सवाइ हिकु पल बि रही कोन सघंदी हुई। यादि अथई मुंहिंजो घर देरि सां अचण ते तूं केॾो रोई पवंदी हुई। हाणे वहीअ वारियूं ॻाल्हियूं यादि न ॾियाराए आबिद। वही त वही हूंदी आहे न। हा कुलसुम, जवानीअ में कयल कुर्ब जूं कचहरियूं
अॼु बि यादि आहे। उहे घणियूं विसरण जहिड़ी थोरे ई आहिनि आबिद, जेके ज़िंदगीअ जे सफ़र सां गॾु हलियूं आहिनि, उन्हनि खे विसारे नथो सघिजे। कुलसूम, अॼोकी अकेलाईअ उहा पहिरीं घड़ी वारी मुलाक़ात यादि ॾियाराए छॾी आहे। ऐं जॾहिं तूं कुंवारती सिज ते वेठी हुई ऐं मुंहिंजे वेझे अचण ते डिॼी वई हुई, यादि अथई उहा पहिरीं राति ऐं सहेलियुनि जी खशट? तोखां विसरी वियो आहे उहो वक़्तु जॾहिं तूं मोड़ ॿधी सिज ते वेठो हुएं। मां उहो वक़्तु न आहे विसारियो आबिद, मां उहो वक़्तु न आहे विसारियो। मूंखे त अॼु बि यादि आहे। त पोइ मूं बि न आहे विसारियो। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।